दोस्तों ये मां वारी वीडियो अपलोड कयमि त तव्हांखे सोचुमि त ॾेखारियां जिथे मां सवेरे वीडियो भरियो हुउमि उते मथे वेठो हुउमि उहो मथे वीडियो भरियो हो ऐं हिते का रोक टोक न आहे, माण्हू घुमी फिरी सघे थो। ऐं हीअ मां तव्हांखे गुलनि जो विज़िट करायां त ॾिसो केॾा न प्यारा गुल आहिनि हिते। इन लाइ फूल बाग हिन जो नालो रखियो आहे। ऐं कोठियूं ठहियल आहिनि, वॾियूं छतियूं ठहियल आहिनि। हाणे हीअ ॾिसो तव्हां, हीअ बि सीनरी केॾी न ज़बरदस्त आहे। हिते पंहिंजो वेही सघो था, कुर्सियूं पयूं आहिनि ऐं हेॾा ही गुल, फूल बाग जा गुल जेको करूंडी में आहे। वरी मां तव्हांखे थोरो विज़िट करायां। ही गुल ज़्यादा कान। ए मेरा दोस्त जाकिर मशहूरी तुसा देखते पियो, बालियां को भी घेना आया है। जाॾे कारे मज़ो लॻो पिया। कहिड़ियूं सीनरियूं तव्हांखे ॾेखारियां थो, छा यादि कंदव। ही गुल हेॾां बि ऐं हेॾां बि गुल, हू जेके लॻल आहिनि वॾा वण, उन्हनि में लीमा आहिनि ऐं होॾां ॾाढ़ूं बि लॻल आहिनि। हे साइड वारो जेको एरिया आहे न, उन में सिर्फ़ु पंहिंजो मेवात जीअं ॾाढ़ूं थिया, चकू थिया ऐं पंहिंजो चीकू थिया ऐं ॿियो छा उस्ताद हिते माल्टा अंब वग़ैरह, फारवा, मौसमी, हर शइ माना हिते लॻल आहे। ॾिसंदा हलो तव्हां फूल बाग। ही साईं सार संभाल कंदो। साईं तव्हां नालो? मल्हार। वाह वाह। केरु पाण? जखराणी। मलाल जखराणी ज़िला कशमोर जो रहाकू आहे। ही ॾिसो वॾा वॾा जेके वण आहिनि उन्हनि में बि तव्हांखे गुल नज़र ईंदा। ऐं हेॾां ही गुल, हा ज़ैतून बि आहिनि हिते। ॾिसो ख़ूबसूरत मंज़र आहे हिते। ॻोठ वारो कोई बि का रोक टोक न आहे, घुमी फिरी सघे थो ऐं पंहिंजी फैमिली वठी अची सघे थो। ऐं हीअ ॾिसो, हे बि हिकिड़े क़िस्म जी ठहियल आहे। पंहिंजो हिते बि रखियल आहिनि, कुर्सियूं रखियल आहिनि, हिते बि माण्हू वेही सघे थो। ऐं हीअ ॾिसो बिल्डिंग ऐं हे बि गुल। ख़ूबसूरत मंज़र आहे, तमामु ख़ूबसूरत आहे। करंडी में आहे ऐं मां हे पहिरियों चकर, हूअं त मुंहिंजी विज़िट थींदी रहंदी आहे पई, हेॾे होॾे मां घुमंदो फिरंदो आहियां, घुमंदड़ माण्हू आहियां। पर अहिड़े क़िस्म जो ॻोठ मां पहिरियों जगह ॾिठो आहे जिते तमामु ज़बरदस्त कमु करायो आहे वॾेरे। ऐं ॻोठ जा माण्हू घुमनि फिरनि था। ॿारनि जे लाइ बि जेको आहे तो झूला वग़ैरह रखाया अथई। मज़ो लॻो पियो, तमामु घणो मज़ो आहे। हीअ बि बिल्डिंग आहे जेकी हींअर असां मथे बीहंदासीं, ॾिसूं था, तव्हांखे बि ॾेखारियो। दोस्तो जेकी बिल्डिंग तव्हांखे परे खां ॾेखारियां पियो, हीअ पहिरीं मंज़िल आहे हुनजी जेकी असां बीठा आहियूं। हीअ कमु ॾिसो हिनजो, ऐं हीअ चौधारी दीवारनि ते बि इहो ई कमु थियल आहे। ॾिसी सघो था तव्हां। अच्छा, हिन पहिरीं मंज़िल ते वरी बाथरूम बि ठहियल आहे, तव्हांखे ॾेखारियो। ये बाथरूम आहे हिते ई। ऐं ॾिसूं मथां बि हिन जे आहे, उहो बि तव्हांखे मां ॾेखारियां थो। हींअर आस्ते आस्ते मथे चढ़ूं था सीढ़ियुनि तां। सोढ़ियूं सीढ़ियूं आहिनि, जॻह सोढ़ी आहे न, ऐं आहे सोढ़ी पर ख़ूबसूरत ठहियल आहे। हींअर असां मौजूदु आहियूं मथे आया आहियूं ऐं आख़िरी पोर्शन ते। हीअ हिन जो कुबे नमूने ठहियल आहे, जीअं न मुगलनि जा घर हूंदा उअं ई। हाणे तव्हां हीअ हिन जी ख़ूबसूरती ॾिसी सघो था। होॾां बि तव्हां ॾिठी, पर हेॾां बि ॾिसो फूल बाग, तमामु ज़बरदस्त। तेरा नाला क्या है? जामिन अली। और इंदा है बरसात। तेरा अली हैदर। और मुझे दोस्त जाकिर मशहूरी जंहिं वटि अॼु मां राति टिकंदुसि। ऐं होॾां बनियूं ॾिसो, सिजु लहण वारो आहे। सिजु मोबाइल ते फ़ोन ते ज़ाहिर न थिए माना वीडियो में, पर असां ॾिसी सघूं था। हेॾां वाह आयो, हेॾां वाह वाह।
सावक लगी पई आहे हेॾां हेॾां ई बनियूं ऐं कुझु घर आहिनि। ख़ूबसूरत मंज़र आहे, तमामु ख़ूबसूरत मंज़र आहे। मूंखे ॾाढो मज़ो थो अचे। हे बाग़ जा उहे ई तव्हां ॾिसी सघो था त केॾो ज़बरदस्त ठाहियो वियो आहे। ॻोठ जे वॾेरे राजपरा जेको हुन ठाहियो आहे माण्हुनि जे लाइ। तमामु ख़ूबसूरत पार्क आहे करंडी में, तमामु करूंडी हाणे नालो शायदि सही वरितो मां, ऐं सवेरे नालो मां सही न पियो वठां। करूंडी में महिरबानी।